दिलचस्पी का मौजू साथी जा फ़लसफ़ो साइंस अदब सियासत ख़ास तौर पे सियासी नज़रन से गॾो गॾु वफ़ाक़ियत ते तमामु ज़बरदस्त दस्तरख़्त रखंदड़ आहे उन ते खोड़ किताब भी आयल आहिनि साईं जा सो साईं जो जेको ॻाल्हि ॿोल जो मौजू आहे उहो आहे जदीदियत पुॼाणा दौर जा फ़िक्री बुनियाद ऐं सरमाएदारी जो फ़िक्री बहरान। सो साईं खे गुज़ारिश आहे त हू पंहिंजी ॻाल्हि ॿोल रखे। वॾी महिरबानी। मीडियम सिंधी में हुजे उर्दू में हुजे सब खां पहिरीं त मां अवामी वर्कर्स पार्टी के समूरनि दोस्तनि खे साथियुनि खे मुबारकबाद ॾियां थो त हुननि नए साल जी शुरूआत सभागे कम सां कई आहे ऐं हिकिड़े हिन क़िस्म जे फ़िक्री ऐं शानदार क़िस्म जे इल्मी ऐं सियासी हिकिड़ी तरबियती वेहक सां कई आहे। मां सम्झां थो इन खां बहितर शुरूआत साल जी थी सघे नथी जंहिं महफ़िल में इल्म फ़िक्र इदराक ऐं बुनियादी सुवालनि ते गुफ़्तगू थिए ऐं मां तव्हांजो थोराईंदो आहियां त तव्हां हिन हेॾी सुठी ऐं बामक़सद आदर्शी क़िस्म जी महफ़िल में मूंखे बि शामिल थियण जो मौक़ो ॾिनो। हाणे जेको असांजो मौज़ू आहे हक़ीक़त इहा आहे त अधु कलाक एॾे वॾे ॾुखे ऐं पेचीदा मौज़ू लाइ तमामु घटि टाइम आहे पर कोशिशि कबी त भला खणी जुज़वियात में न वञिजे पर बुनियादी ॻाल्हियूं तमामु सादे अंदाज़ सां ऐं सवले अंदाज़ सां दोस्तनि सां रखजनि। हिन गुफ़्तगू जो मौज़ू आहे त जेको अॼोके दौर में दुनिया सॼीअ में जेके चंद सुवाल तमामु घणो फ़िक्री तौर बहस हेठि आहे पूरी दुनिया में एकेडमिक वर्ल्ड में सियासी दुनिया में इल्मी दुनिया में फ़िक्री दुनिया में वो मौजू है जैसे चयो वञे थो पोस्ट मॉडर्निज़म माना जदीदियत पुॼाणा। इन इस्तिलाह मां ज़ाहिर थिए त ॼण त इहो तसवुरु कयो वियो आहे त जंहिंखे चयो वेंदो हो जदीदियत उहो दौरु हाणे मोकिलायो वियो आहे जॾहिं त मुंहिंजो ईअं ख़्यालु न आहे पर बहरहाल ये जेका इन ख़्याल जी बीहक है उहा इहो चइजी त हिकिड़ो दौरु हो जेको जदीद हो जदीदियत वारो दौरु हो उहो हाणे मोकिलाए चुको आहे दुनिया में ऐं हाणे उन जी जाइ अचे अहिड़े दौर वरिती आहे जंहिंजो नालो पंहिंजो को बि कोन्हे जंहिंखे चइजो आहे त इहो जदीदियत खां पोइ जो दौरु आहे उन खां उन जी पुॼाणी वारो दौरु आहे अञा हिन दौर पंहिंजे मथां को नालो कोन रखियो आहे। सो इहो असांजो मौज़ू आहे ऐं कोशिशि कबी त हिन ते कुझु बुनियादी ॻाल्हियूं तव्हां सां कजनि। हाणे जेको ही मौज़ू आहे जंहिंखे चयो वञे थो जदीद पुॼाणा इन मां ज़ाहिर आहे त हिन खां अॻु में कोई दौरु जदीदियत वारो बि अची चुको हो ऐं हिन सूरत हाल खे सम्झण खां अॻु में असांखे सम्झणो पवंदो त उहो दौरु छा जंहिंजे पुॼाणी जो ऐलान कयो वियो आहे ऐं जंहिंजे क़बर ते ही पूरी इमारत हली वई आहे जंहिंखे चयो वेंदो आहे त इहो दौरु जदीदियत खां पोइ जो दौरु आहे। इहो सॼो मुबाहिसो दुनिया में 19वीं सदी जे आख़िर में शुरू थियो ऐं मां घणी ब्रेक वञण जे बजाय हवालनि जे तमामु मफ़ूल जेके इस्तिलाही ॻाल्हियूं आहिनि उहे छॾे करे सादनि लफ़्ज़नि में छाकाणि त हर क़िस्म जा सदा दोस्त वेठल आहिनि असांजो कॉमरेड ढेर ऐं भेनरूं वेठियूं आहिनि त 19वीं सदीअ जे ज़माने में इहो तसवुरु कयो वियो त हाणे जेको दौरु जदीदियत जो शुरू थियो 15वीं सदी खां वठी 16वीं सदी खां वठी उहो हाणे पुॼाणी खे रसी चुको आहे रसी रहियो आहे ऐं 20वीं सदी जे शुरूआत जे ज़माने में इहा ॻाल्हि मग़रबी जेके मुकालमा हुआ गुफ़्तगू हुई नज़रियाती फ़िक्री जेका ॻाल्हियूं उन में मुबाहिसा हुआ उन में इहो सुवालु अची वियो। विंदे ट्वाइन बि जेको वॾो तारीख़ दान हो ऐं तारीख़ खे हिकिड़े नए तरह सां कोशिशि कई बयानु करण जी मथे मन ठीक है The Twine Bible इहो 20 सदी जे
शुरुआती ज़माने में 39 में इहो ऐलान कयो त जेको दौर आहे जदीदियत जो उहो हाणे वञी रहियो आहे, पर हक़ीक़त में इहो गुज़िरियल सदीअ जे 60 जे ॾहाके में इहो ख़ासि तौर ते इन अंदाज़ सां मुबाहिसो शुरू थियो जंहिंखे चयो वियो त उहो दौर वञी चुको आहे ऐं नओं दौर हाणे तश्कील थी रहियो आहे। ऐं पोइ असां ॾिसूं था त 80 जे ॾहाके खां वठी मुसलसल अॼोके दौर ताईं इन सूरत हाल ते सुवाल ते हिकिड़ो दुनिया में मुबाहिसो मुकालमो जारी। दिलचस्प ॻाल्हि इहा आहे त जदीदियत पुॼाणा दौर जी का बि हुननि जे मुताबिक़ वस्फ़ थी सघे नथी, छाकाणि त इहो जेको मकतब फ़िक्र आहे इहो ख़ुदि डेफिनेशन या वस्फ़ जे ख़िलाफ़ आहे ऐं ईअं बि न आहे त को इहो फ़िक्र कंहिं हिकु नज़रिए या कंहिं हिकु नुक़्ते ते ॿधल आहे। इन करे चयो वेंदो आहे, चयो वञे थो त हिकु तरफ़ जेको पोस्ट मॉडर्निज़म आहे उहो 6 ज़ेली नज़रियनि जो मजमूओ आहे। उनजे अंदरि 6 ज़ेली नज़रिया आहिनि ऐं उन जूं शिकिलूं धार आहिनि। मां तव्हांखे कुझु शयूं ॿुधाईंदुसि। माना उन में लिसानियात जी बि नई नज़रियो आहे, उन में इल्म जे बारे में बि नओं हिकिड़ो नुक़्ते नज़र आहे, उन में हक़ीक़त छा आहे उन जे बारे में बि हिकिड़ो नओं नुक़्ते नज़र आहे। अकुल को वेसाह जो को ज़रियो आहे या न आहे त शयुनि खे सम्झिजे, इहो उनजो बुनियादी मौज़ू आहे। ऐं पोइ पूरी इंसानी ज़िंदगी जा जेके बुनियादी घणा पासा आहिनि उहे सभु इन जे अंदरि इन्हनि 6 जेके ज़ेली नज़रिया आहिनि उनमें अची था वञनि ऐं उन ते ॻाल्हि कंदासीं। ॿिए पासे रुगो ईअं न आहे त को जदीद पुॼाण जो दौर जेको आहे उहो फ़क़ति कुझु नज़रियनि जो मजमूओ आहे, उहो हिकिड़ी सूरत हाल जो नालो बि आहे। माना नज़रियो त तव्हांजी मर्ज़ी आहे, क़बूल कयो न क़बूल कयो, उनखे इतफ़ाक़ कयो न इतफ़ाक़ कयो, रद्द कयोसि, तव्हांजी मर्ज़ी आहे, पर हिकिड़ी सूरत हाल आहे जेका तव्हां खां असां खां पुछी कोन थी अचे ऐं असां ॼाणंदे या न ॼाणंदे उन सूरत हाल में दाख़िल थी वञूं था, उनजो हिसो थी वञूं था ऐं असांखे इन ॻाल्हि जी ख़बर ई नथी पए त असां बिना इतलाह जे न हुन असांखे इतलाह ॾिनो त उहा सूरत हाल असांजे हयातुनि में अची रही आहे ऐं न असां को शऊरी क़िस्म जी को इतफ़ाक़ कयो त असां इन सूरत हाल जो हिसो बणिजण वञी रहिया आहियूं। इन करे पहिरियों नुक़्तो सम्झण जो इहो आहे त जंहिंखे चयो वञे थो पोस्ट मॉडर्निज़म जदीदत खां पोइ जो दौर, उहो हिकु तरफ़ हिकिड़ी सूरत हाल आहे जंहिंमें असां सभई माण्हू दुनिया जा रहूं था ऐं ॿिए पासे उहो कुझु ज़ेली नज़रियनि जो हिकिड़ो मजमूओ बि आहे। हाणे ज़ाहिर आहे त इन सॼी ॻाल्हि मां ज़ाहिर थियो त इहो इंतिहाई पेचीदा क़िस्म जी ॻाल्हि आहे। माना न हिकु नज़रियो आहे, न हिकु नुक़्तो आहे, न हिकु ज़ावियो आहे ऐं ॿिए पासे हिकिड़ी सिचुएशन आहे, हिकिड़ी सूरत हाल आहे जंहिंमें असां दाख़िल थी विया आहियूं। हिन जेके नज़रिया आहिनि उन में जेके 6 बुनियादी जेके नज़रिया आहिनि, मिसाल तौरु हिकिड़ो फ्रेंच फ़लसफ़ी हो 84 में गुज़ारे वियो, मिचेल फोको, अदबी नक़ाद बि हो, घणो तरफ़ो माण्हू हो, फ़लसफ़ी हो। उहो पाण इन ॻाल्हि जो इनकार कंदो हो त मां पोस्ट मॉडर्निस्ट न आहियां, पर हुनखे इन फ़िक्र जे अबनि वञो सम्झो वेंदो आहे त इहो उनजो हिकिड़ो वॾो अबो आहे, हिकिड़ो वॾो उनजो जोड़ींदड़ आहे, ठाहींदड़ आहे ऐं उनजो जेको नज़रियो आहे घणा उनजा पासा आहिनि, तमामु उनजा घणा नज़रिया आहिनि, कोई कोन आहे, पर जेको हिते असां वटि असांजी गुफ़्तगू जो नुक़्तो हूंदो उहो आहे त हू चए थो त हर दौर ॼाणंदे या न ॼाणंदे हिकिड़े एपिस्टीम माना हिकिड़े निज़ामे ख़याल जो हिसो हुजे थो। ऐं हाणे एपिस्टीमोलॉजी चइबो आहे, इहो टर्म इस्तिलाह जो मतिलबु आहे इल्म जी हासिलात जा ज़रिया, इनखे चइबो आहे एपिस्टीमोलॉजी फ़लसफ़े में। एपिस्टीम जो मतिलबु आहे त इल्म जे मुरविज निज़ाम मझां जेको निज़ाम ख़याल पैदा थिए थो, इनखे फोको चए थो त हर दौर पंहिंजो हिकिड़ो एपिस्टीम डेवलप करे थो, पैदा करे थो
ऐं मज़े जी ॻाल्हि इहा आहे त हू चए थो त इहो शऊरी तरह पैदा कोन कबो आहे। ईअं न आहे त को मख़सूस फ़लसफ़ी को ॾाहा या के मुफ़किर या के माण्हू गॾिजी वेही सोचे तजियो करे इहो पैदा कंदा आहिनि। हू चए थो इहा हिकिड़ी समाजी तश्कील आहे, उहो हर हम असर दौर जे मंझां पैदा थींदो आहे, तश्कील थींदो आहे। इन करे उहो माण्हूअ ते बुनियादी असरु छॾे थो ऐं माण्हू ॼाणंदे न ॼाणंदे उन एपिस्टीम जो हिसो थिए थो। इहो उनजो हिकिड़ो नुक़्तो आहे वॾो। ॿिए पासे फूको जो ॾाढो दिलचस्प नुक़्तो आहे, चए थो त जेको डिस्कोर्स आहे उहो हुन खां मुख़्तलिफ़ आहे। यानी मुकालबो, मुबाहिसो, फ़िक्री जुस्तजू, फ़िक्री हिकिड़ी बीहक जेका माण्हू जोड़े थो, उहा हुनजो चवणु आहे त इहा शऊरी तरह तश्कील ॾिबी आहे, उहा एपिस्टीम खां मुख़्तलिफ़ आहे। इन करे डिस्कोर्स जेको बि थिए थो उहो दरअसल हिकिड़ी उन में हिकिड़ी बुनियादी तौर उनजे अंदरि हिकिड़ी सलाहियत रखियल हूंदी आहे या हिकिड़ो रुझान ऐं लाड़ो रखियल हूंदो आहे त जेको बि डिस्कोर्स आहे उहो चाहींदो आहे त मां पावर में तब्दील थियां। जीअं असांजे दोस्त ॻाल्हायो पए ग्रामची जी थ्योरी ते हेजमनी थ्योरी, त हेजमनी थ्योरी जा हिकहटी जी थ्योरी जा तमामु घणा पासा आहिनि। उनजो हिकिड़ो पासो इहो बि आहे त हर बालादस्त तबिको, हर ताक़तवर तबिको उहो जिते मुआशी ढांचे में, समाजी ढांचे में, सियासी ढांचे में, सकाफ़ती ढांचे में, एहसासाती ढांचे में, तफ़क्कुर जे ढांचे में, तख़य्युल जे ढांचे में जिते पंहिंजी हिकहटी क़ाइमु करे थो, उते उहो ज़रूरु पंहिंजो जेको नुक़्ते नज़र आहे, जेका फ़िक्र जी बीह कहे, उनखे मुसलत करे थो असांजे मथां। असांखे ख़बर पए या न पए, पर बहरहाल असांजे समाज जी वॾी घणाई हुक्मरान तबक़नि ऐं बालादस्त तबक़नि जे जोड़ियल नुक़्ते नज़र जे अंदरि शामिल थी वञे थी। त फोको चए थो त एपिस्टीम समाजी तश्कील आहे, उहा शऊरी तरह कोन थी थिए, उहो पाण मुरादो पंहिंजे दौर जे इल्म मां तश्कील थो थिए। ऐं जेको जंहिंखे उहो डिस्कोर्स चवे थो, चए थो उहा हिकिड़ी पावर जी शिकिल आहे ऐं उन में इहा सलाहियत हूंदी आहे, उन में रुझान हूंदो आहे त उहो हमेशह हिकहटी क़ाइमु करणु चाहींदो आहे। यानी इहा हिकहटी क़ाइमु करणु हुनजो चवणु आहे त इहा हुनजे अंदरि रखियल सलाहियत आहे। इहो हुनजो ख़्यालु आहे। मां पोइ थो अचां त उनजे बारे में सम्झां पंहिंजा ख़्याल कहिड़ा। हिकिड़ो ॿियो पोस्ट मॉडर्निज़म जो वॾो फ़लसफ़ी आहे लियोतार। उहो हिकिड़ो दिलचस्प, हाणे हे सभु शिकिलियूं आहिनि पोस्ट मॉडर्निज़म जो, उहो हिकिड़ो नज़रियो खणी आयो ऐं हू चए थो त उनखे उन्हनि इस्तिलाह ॾिनो आहे ग्रैंड नैरेटिव जो। हाणे ग्रैंड नैरेटिव जो मतिलबु छा आहे? माना ग्रैंड नैरेटिव जो मतिलबु आहे उहो नुक़्ते नज़र जेको माण्हुनि जा गिरोह क़बूल कनि, माना उहो नुक़्ते नज़र, उहो निज़ाम ख़्याल, निज़ाम तफ़क्कुर जेको समाज जे अंदरि इज्तिमाइयत खां, माना अक्सरियत माण्हुनि जी हुजे या अक़लियत हुजे, पर गिरोहनि जे तरफ़ां क़बूल कयो वञे ऐं गिरोही नुक़्ते नज़र हुजे, इज्तिमाई नुक़्ते नज़र हुजे, इनखे हू चए थो त इहो ग्रैंड नैरेटिव आहे। ऐं इहो चई पोइ हू चए थो त दुनिया में जीअं त जदीदियत वई हली आहे ऐं इहो जेको नुक़्ते नज़र आहे इज्तिमाइयत वारो, इहो जीअं त पैदावार ई जदीदत जो हो, इन करे हाणे दुनिया में ग्रैंड नैरेटिव नाले का बि शइ न मौजूदु आहे ऐं न मौजूदु थी सघे थी। माना मज़हब बि छुटा, नज़रिया बि सभु छुटा, फ़िक्र जूं जेके बि इज्तिमाई शिकिलियूं आहिनि उहे हुनजे मुताबिक़ उहे सभु छुटियूं। माना त अॼोके, हुनजो चवणु आहे त अॼोके दौर जो जेको माण्हू आहे उहो दरअसल इज्तिमाइयत जे तफ़क्कुर खां सवाइ जीए थो ऐं जीअणु चाहे थो ऐं जीअंदो। इहो हुनजे वस अख़्तियार में न आहे, छाकाणि त इज्तिमाइयत जी जेका सोच वारी शिकिल आहे उहा पंहिंजो ज़मानो पूरो करे वई हली जदीदत सां। इहो मुंहिंजो ख़्यालु आहे, असांजो ख़्यालु न आहे। मां फ़िलहाल हुनजी बीहक थो ॿुधायां। दरीदा हिकिड़ो ॿियो वॾो हिन फ़िक्र जो वॾो फ़लसफ़ी आहे। उनजो फ़लसफ़े जो मौज़ू आहे रद्द तश्कील। हाणे तव्हां ॿुधो हूंदो हिकिड़ो फ़लसफ़े में जंहिंखे दिलचस्पी हूंदी त फ़लसफ़े में 20वीं सदी में हिकिड़ो वॾो मकतब फ़िक्रो थियो जंहिंखे चयो वेंदो आहे साख़्तियात, स्ट्रक्चरलिज़म। इहो लिसानियात मां उभरियो हो, पोइ ज़िंदगी जे सभिनी शोबनि ते वियो हलियो।
अदब में पायो, सियासत में पायो, फ़लसफ़े में पायो, तफ़क्कुर में पायो, आर्किटेक्चर में आयो, शायरी में आयो, फ़न में आयो, सभिनी शोबनि में आयो, मुसवरी में पायो, हर शइ में आयो। हर आर्ट ऐं इल्म ऐं फ़िक्र जी शिकिल में उहो दाख़िल थियो। ही चए थो त जेको तश्कील वारो जेको तसवर हो, साख्तियात पैदा कयो हो, हाणे जेको दौर आहे उहो रद्द तश्कील जो आहे। माना जेके बि शिकिलियूं हेसि ताईं जदीदियत ठाहे जोड़े बीहारियूं आहिनि, हे दौर उन्हनि जी डीकंस्ट्रक्शन जो आहे, उनखे टोड़ण जो आहे। इन करे इंतिशार ई असांजो नसीब आहे ऐं इंतिशार खां सवाइ का बि मुनज़िम शिकिल तश्कील जी सूरत में हाणे अॼोके दौर में थी नथी सघे, इहो हुनजो ख़्यालु आहे। बादरीला चौथों वॾो मुफ़क्किर आहे, उनजो चवणु इहो आहे त टेक्नोलॉजी जेका अॼोके ज़माने में असां चाहियूं न चाहियूं सभिनी जे खीसे में पई आहे, ऐं जेकॾहिं हिकिड़ो ॾींहुं थी इंटरनेट बंदि थिए त माण्हू वजूदी बहरान जो शिकार थो थी वञे, अलाए कॾहिं ईंदी, अलाए कॾहिं ईंदी, अलाए कॾहिं ईंदी, सिग्नल पिया अचनि। तव्हां तसवर कयो जेकॾहिं हिकिड़ा हफ़्तो खनि सिग्नल हुजनि ई न त माण्हू जो छा असरु थींदो। इहा सॼी हयाती असांजी जेका उहा सिग्नल जे वर चढ़ी वई आहे। त इन सॼी सूरत हाल खे बादरीला चए थो त हक़ीक़त का ॿी शइ आहे, पर अॼोको दौर जेको पोस्ट मॉडर्निज़म जो आहे उहो हाइपर रियलिटी में रहण वारो आहे। अफ़लातून चयो त हे जेको जहान आहे ऐं जेके शयूं आहिनि इहे हक़ीक़ी न आहिनि। उहो आइडियलिस्ट हो ॿुधायो त हुनजो ख़्यालु इहो हो त हीअ कुर्सी बि हक़ीक़ी न आहे, टेबल बि न आहे, हे माण्हू बि न आहे, हे का बि शइ हक़ीक़ी न आहे। अफ़लातून जो जेको ख़्याली निज़ाम आहे उहो चए थो हर शइ नकुल आहे, इन जो असुलु को ॿियो आहे। इहे सूफ़ी बि अहिड़ियूं ख़बरूं कंदा आहिनि। सूफ़ी चवंदा हे जहान जेको आहे वहम आहे, हे जहान कुझु बि न आहे, हे सभु वहम आहे। मैं तव्हां ख़्यालु आहे, मिलसा नाल ख़्यालु थिया, मां बि ख़्यालु आहे, उहो बि ख़्यालु आहे, सभु कुझु ख़्यालु आहे। ऐं हक़ीक़त कहिड़ी आहे? हक़ीक़त हिकिड़ी आहे, उहो ख़ुदा आहे। हाणे हे मौज़ू न आहे कॾहिं ॿी वेग में तसव्वुफ़ ते कंदाऊं वीचारी। त हीउ जेको बादरीला जो जेको नुक़्ते नज़र आहे पोस्ट मॉडर्निज़म में, हू चए थो त दरअसल अॼोको दौर जेको आहे उहो हक़ीक़त खां वधीक हाइपर रियलिटी जो आहे। माना हक़ीक़त का ॿी शइ आहे ऐं जेका हक़ीक़त सम्झी वञे थी हिन टेक्नोलॉजी ज़माने में। जीअं तव्हांखे मां मिसाल ॾिनो त हाणे हिते पोइ था थोरो तफ़सील सां चऊं। हक़ीक़त जी दुनिया में माण्हू हिक ॿिए खे भाकुर पाए थो, प्यारनि माण्हू खे, औलाद खे, भेण खे, माउ खे, पीउ खे ख़ुशी मिले थी, गुल सचो ॾिए थो, दिलि चएसि थी त मुस्कुराए थो, ऐं दिलि चएसि थी चए थो वाह तोखे जनम ॾींहुं मुबारक हुजे। जेके बि शयूं हुनजा ज़िंदगी जा जेके वहिंवार आहिनि उहे सचा आहिनि, रियल आहिनि, हक़ीक़ी आहिनि, ऐं उनजो नामियाती तालुक़ु आहे हिकिड़ो उन सां जंहिंसां हू पंहिंजे जज़्बनि में महसूसु थो करे। हाणे सॼी हिकिड़ी कूड़ी दुनिया अची वई आहे, गुल कूड़ो, मुस्कुराहट कूड़ी, खिल कूड़ी, भाकुर कूड़ो, मिलणु कूड़ो, विश कूड़ी। तव्हां नोट कयो असां सभई माण्हू, मूं समेत, असां सभई माण्हू 24 कलाक हिकिड़े कूड़े जहान में, दिलि में असांखे का ख़ुशी न आहे हुन ॼमण ते। तूं वाह चङो जाए न, हुनजे ख़बर आहे त का ख़ुशी न आहे, न हुनखे ख़बर आहे त पोइ ख़ुशी आहे। अब कहिड़ा हाल अथई, ख़ुशि ठीक ठाक, ठक त मुस्कुराहट। हाणे हुनखे ख़बर आहे त उहो मुस्कुराए कोन पियो, हुनखे मुस्कुराहट सां हू मुस्कुराहट खे महसूस ई कोन थो करे। अहिड़ा सभई मिसाल थी सघनि था। गुल, अब तव्हांजी मर्ज़ी आहे, हिकिड़ो गुल ॾियो, 10 गुल ॾियो, 50 गुल ॾियो, तव्हां मोकिले छॾियोसि। जॾहिं आहे ई हाइपर रियलिटी, आहे ई हिकिड़ो अहिड़ो जहान। त टेक्नोलॉजी असांजी ज़िंदगीअ खे अहिड़ो नकली ऐं मसनूई ऐं हथरादू बणाए छॾियो आहे जंहिंमें असां पाण बि चाहियूं था त हक़ीक़त में जीअण जे बजाए असां मसनूइयत में ऐं हाइपर रियलिटी में रहूं। इहो असांखे बि वॾो शौक़ु आहे। त इनखे बादरीला चए थो त इहा हाइपर रियलिटी आहे। माना हक़ीक़त ग़ाइब आहे ऐं अक्स वधीक अहम आहे। इहो हुनजे नज़रिये जो बुनियादी हुनजो नुक़्तो। लाकान जी हिकिड़ी थ्योरी आहे ऐं ॾाढी दिलचस्प आहे त जेको वजूद आहे, सेल्फ आहे इंसान जो, उहा हक़ीक़त न आहे, उहो वहम आहे। हाणे तव्हां तसवर कयो, हे अरस्तू जे ज़माने में हिकिड़ो मक्तब फ़िक्रो ऑन्टोलॉजी, वजूद जो सवाल छा आहे,
हे सॼी इंसानी तारीख़ में सूफ़ी लॻा पिया आहिनि, साइंसदान लॻा पिया आहिनि, मादियत पसंदि लॻा पिया आहिनि, सभु लॻा पिया आहिनि। त वजूद छा आहे? ग़ालिब चयो त हस्ती के मत फ़रेब में आ जाइयो असद, आलम तमाम नवाए दाम ख़याल है। हस्ती वजूद सभु छा आहे? इहो वॾो वॾो सुवालु आहे फ़लसफ़े, साइंस, मज़हबनि वटि, तसव्वुफ़ वटि, आइडियलिज़म वटि ऐं मादियत पसंदी वटि, अदब वटि। वजूद ही चए थो त हाणे जेको टेक्नोलॉजिकल दौरु आहे, जेको ही पोस्ट मॉडर्न दौरु आहे, इन में वजूद हिकिड़ो वहम थींदो पियो वञे। इन करे वजूद पंहिंजो वजूद विञाए वेठो आहे। इन करे इहो अॼोके दौर जो हिकिड़ो ख़्यालु आहे। आख़िरी ॻाल्हि इन सॼे छहनि शिकिलनि मां ॾाढी दिलचस्प अदब ते घणी ऐं आर्ट सां घणी वाबस्ता आहे, पर ज़ाहिर आहे इन जो हिसो आहे पोस्ट मॉडर्न जो। बार्थ हिकिड़ो फ़लसफ़ी हो, उन चयो त ऑथर इज़ डेड। जीअं नीत्शे ऐलान कयो त ख़ुदा मरी चुको आहे, गॉड इज़ डेड। त बार्थ चयो त ऑथर जेको आहे, लेखक जेको आहे, उहो मरी चुको आहे ऐं मतन जेको आहे उहो हाणे लेखक जी मिल्कियत न आहे, उहा पढ़ंदड़ जी मिल्कियत आहे। त उहो उनखे पंहिंजे शऊर जे तश्कील सां जीअं ॾिसणु चाहे ॾिसे थो। ऐं सो इहे चंद पची वई आहे, तमामु वॾो मौज़ू आहे। ऐं मां कुझु ॻाल्हि कयां हाणे हिन में ॿ टे तकड़ियूं 10 मिंट आहिनि त जीअं उकलाए त कोन सघिबो, पर जेके 2 टे शयूं थी सघनि। जंहिं जदीदियत खे रद्द करे या रद्द सम्झी या